आयो लाल सभई चओ झूलेलाल। हिकु सत्य घटना ते आधारित पिक्चर सभिनि जे दिल दिमाग़ ते छायल आहे। पिक्चर जे हिकु सीन में धीअ पंहिंजे पीउ खे चए थी, पपा तव्हां मूंखे पंहिंजे धर्म जे बारे में छो कोन ॿुधायो? तव्हांखे पंहिंजे धर्म जे बारे में जानकारी कोन हूंदी त तव्हां जे धर्म खे हेठि ॾेखारे तव्हांखे केर बि गुमराह करे बर्बाद करे सघे थो। अॼुकल्ह माइट पंहिंजे ॿारनि जी सुठी पढ़ाईअ ते त ध्यानु ॾियनि था, पर उन्हनि खे पंहिंजे सिंधी धर्म, सिंधी ॿोली ऐं साईं झूलेलाल जी महानता ऐं महिमा जे बारे में कुझु कोन था ॿुधाइनि, कुझु कोन था सेखारनि। इहा ई पंहिंजी सभिनि खां वॾी ग़लती आहे। हीअ भले हिकु हक़ीक़त ॻाल्हि आहे, पर इन ते ध्यानु न ॾिनो वियो त सुभाणे इहा ॻाल्हि तव्हांजे मुंहिंजे कंहिंजे बि घर में थी सघे थी। अगरि पाण पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे धर्म जे बारे में कोन था सेखारूं त उहे गैर सिंधी धर्म में वञनि था ऐं उते उन्हनि खे पंहिंजे धर्म खां, पंहिंजे लाल साईंअ खां अलॻि थो कयो वञे। इन लाइ पाण सभिनि खे मिली पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे धर्म जे बारे में ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे बारे में सेखारणो ई पवंदो।